नाज़रीन, शाह जी मशीन लॻ गरेजी में शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में प्लाट जे मामले तां झेड़ो थी पियो। फायरिंग सबबि हिकु ॼणो ज़ख़्मी ऐं हिकु ॼणो क़त्ल थी वियो आहे। रिपोर्टर वक़ार सोलंकी मूजिबि शाह जी मशीन लॻ गरेजी में शेख बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में प्लाट जी मालिकी तां पुराणी तकरार कर खंयो आहे, जंहिं में फायरिंग सबबि ॿ ॼणा महरम अली शेख ऐं रब नवाज़ शेख सख़्त ज़ख़्मी थी पिया, जिन खे मक़ामी अस्पताल दाख़िल करायो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूर नसंदे नौजवान रब नवाज़ शेख फोत थी वियो, जंहिं जो लाश घर पहुचण ते कोराम मची वियो ऐं इलाइक़े में खौफ़ पखिड़ियल आहे, जॾहिं त वाक़िए जो को भी केस दाखिल थी न सकियो है। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज, जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।